थींदो। हजरत अली के खुदा ताला जन्नत जे दर ते बिहारींदो ऐं अल्लाह ताला हजरत अली के चवंदो अली जेको तोसां मोहब्बत करण वारो आ उन के जन्नत दे मोकिल, मूंखे को इतराज कोने। अली तू जंहिंखे मोकिलींदे उहो जन्नती आ। प्यारा अली हा हदीस मूं पाण रसूल खां ॿुधी आहे। मां इन जो अबू बकर शाहिद आहियां। केॾो तुंहिंजो शान आहे जो तोसां मोहब्बत वारा तुंहिंजे चवण सां जन्नत में वेंदा। मूंखे जो इहो हदीस बि यादि आई, तोखे ॾिठुमि त ख़ुशि थियुसि त वाह जो मुंहिंजे भाउ जो शान आहे, वाह जो मुंहिंजे भाउ जो शान आहे। हाणे मां त ॿुधायो मां तूं छो खिले? अली तो फरमाया अदा अबू बकर मुखे भी जरी तू नजर आए तो मुखे तोखे ॾिसण सां मुखे भी रसूलुल्लाह जी हदीस याद आई। केड़ी हदीस याद आई जे मुखे सोने नबी चयो हो ओ अली जरी तोखे इख्तियार मिलंदो त तू मुहिब्बन के पंहिंजे मोहब्बत वारन के जन्नत में मोकल जा। अल्लाह जे हबीब मुखे पारत कया त प्यारा अली मां मोहम्मद पारत थो कया त प्यारा अली जन्नत में उन्हीअ के मोकल जा जंहिंजे दिल में अबू बकर जी भी मोहब्बत हुजे। ओ प्यारा अली जंहिंजे दिल में अबू बकर सां मोहब्बत न हुजे, मां अली तोखे मोहम्मद पारत थो कया उन पलीत के जन्नत ॾे न मोकल जा, धक्का ॾेई हुन के वापस कजा। प्यारा अबू बकर जो भी वडो शान आ। मां तोसां वायदो थो कयां उहे जन्नत में वेंदा जेके तोसां ऐं मूंसां ॿिन्हीअ सां प्यार कंदा। जे रुगो मूंसां प्यार कंदा तोसां दुश्मनी कंदा तब जन्नत में कोन वेंदा। जन्नत में वेंदा जेके अलीअ सां भी प्यार कंदा त सिद्दीक़ सां भी प्यार कंदा। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत अल जमात के या खुदा ताला नेमत नसीब कई आ जो असां जो अली भी प्यारो आ त सिद्दीक़ भी प्यारो आ। महबूब मिठे जे यारन जी असा गोले लधी आ पाक गली। चओ सुभान अल्लाह। महबूब मिठे जे यारन जी असा गोले लधी आ पाक गली। महबूब मिठे जे यारन जी असा गोले लधी आ पाक गली। चशे मन ते रखी असा चुमदा हो अबू बकर उमर उस्मान अली। शर्म कर, हया कर, तू कहीं वडेरे जे सहुरे जी त गिला कर। 110 में चालान त कराए छॾई। जे कमजोर वडेरो हूंदो तो 110 में चालान कराईंदी। जे वडेरो हूंदो माशाअल्लाह ताकत वारो तो 110 पाण करे पादर बहणदी, मथो बुकुड़ींदी, मुछो बुकुड़ींदी, बिरवो बुकुड़ींदी। अरे बेहयावा तू मुझे सहुरे के मुझे नंगन के गारियूं थो ॾे। अब आहे या ना आहे? पर शर्त आ त वडेरो मुड़स माण्हू हुजे। बाड़ जो तरो हूंदो तो धूड़ वञी पाए। अब हाउ न सही जे मुड़स माण्हू हूंदो तो सहुरे ते गैरत। अब ज़ाल जे पियो ते गैरत अचण खपे या ना अचे? ॾाढे त ॻाल्हायो। जेके ज़ाल जे पीउ ते गैरत आई मुड़स माण्हू आ, न आई त चइबो भाड़ियो आहे न साईं। तू ॾे कंहिं सूबेदार सगोरे जे कंहिं इंस्पेक्टर जे ज़ाल जे पीउ खे गार ॾे, इंस्पेक्टर SP जे सहुरे खे गार ॾे। मुंहिंजा अदा अरबाब रहीम आ वज़ीर आला उन्हीं जे सहुरे जी गिला कर। मुंहिंजा अदा ॾींहं जा तारा त ॾेखारे छॾई। परवेज़ मुशर्रफ जे सहुरे खे तू गारियूं ॾे त ख़बर पई उॾी नथो मरी कलमो बि नबी ते भरी वरी नबी जे सहुरे जी गिला करे। तू त को हराम जो बिजा खुदा जो कसम अलाए किथां तू पैदा थियो आहे। मोहम्मद करीम जो खानदान पाक आहे या ना आहे?
तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का, तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का। जोर सा, तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। सुबह तैबा में हुई बटता है बाड़ा नूर का, सदका लेने नूर का आया है तारा नूर का। अबू बकर उमर बई रसूलुल्लाह जा सहरा, चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां पोइ अॻिते हलूं। इमाम आज़म, चओ सुभान अल्लाह, अबू हनीफा, चओ सुभान अल्लाह। वो फरमाए थो त हिकिड़ो शख्स हो मुंहिंजे पाड़े में रहंदो हो, माण्हू सुठो हो ज़ाहिरी तरह, पर हुयो शियो। उस्मान गनीअ खे घटि वधि ॻाल्हाईंदो, जॻो था पाड़ेसरी हो, मज़हब हो शियो, उस्मान गनी जो दुश्मन हो, ॿी हुन में का बि खामी कान ही। पाड़े जे करे हिकिड़े ॾिहाड़े मूंखे चई, साईं मुंहिंजी न्याणी नौजवान थी वई आहे, तू सुठो माण्हू आ, को मुंहिंजे न्याणीअ जो को सुठो रिश्तो संग ॻोल्हे ॾे त मां पंहिंजी न्याणी उथारियां। इमाम आज़म हुनखे चयो त हफ़्ते खन खां पोइ इंशाअल्लाह मां तोखे माण्हू को सुठो ॻोल्हे ॾींदुसि। चइसि तुंहिंजी महिरबानी, पाड़ेसरी आहियूं, तूं मुंहिंजी इहा मदद कर, मुंहिंजी न्याणी जवान थी वई आहे, मूंखे रिश्तो को सही नज़र नथो अचे, तूं सुठो माण्हू आहे। इमाम साहब तुंहिंजा मुरीद खादिम ओड़े पाड़े में तो वटि घणा ई ईंदा आहिनि, सुठो माण्हू को मूंखे ॻोल्हे ॾे। इमाम आज़म फरमाए थो, अठे ॾिहाड़े आउं हुन वटि वियुसि, अञी कड़ो खड़कायोमांसि, निकिरी आयो। साईं भले आयो, अदा तो मूंखे चयो हो त मूंखे न्याणीअ जो को रिश्तो ॻोल्हे ॾे, सो माण्हू मां ॾाढो ॻोल्हे आयो आहियां, भलो आहे, ॾाढो भलो माण्हू। चइसि महिरबानी तुंहिंजी, चई ॻाल्हि ॿुध। इमाम साहब तो चइसि ॻाल्हि ॿुध। चई कहिड़ी? चई आहे बि पैसनि वारो, सुभान अल्लाह, आहे बि सुहिणो, चओ सुभान अल्लाह, ॾाढो शरीफ माण्हू आहे, चओ सुभान अल्लाह, ॾोकड़नि वारो आहे, सुहिणो आहे, चङे ख़ानदान जो आहे, दुनिया जे कारोबार वारो आहे, मामलात में ॾाढो ईमानदार आहे, कंहिंसां धोखो कोन कंदो आहे, कदावर जवान आहे, बिल्कुलु 18-20 सालनि जो नौजवान आहे, पंहिंजी मिल्कत बनी ॿारे वारो आहे, मां तुंहिंजी न्याणीअ लाइ ॻोल्हियो आहे। हुन चयोसि वाह वाह सुभान अल्लाह, बसि अहिड़ो माण्हू खपे। इमाम साहब जो अञा ॿुध, हुन में हिकिड़ो ऐब आहे हुन में। चई कहिड़ो? चई आहे यहूदी, आहे, ॾाढे चओ, जे चवीं त पोइ तुंहिंजी धीअ जो उन सां रिश्तो करायां, हमरा बाहि थी वियो। चई वाड़े वाह, इहो हुस्न, इहा जवानी, इहो बनी, इहो ॿारो, इहा शराफत कहिड़े कम जी? जॾहिं यहूदी आहे त पोइ यहूदी मुंहिंजे कहिड़े कम जो? मां मुसलमान यहूदी खे पंहिंजी धीअ कीअं ॾींदुसि? हज़रत इमाम साहब चयो छो? चई न, मां मुसलमान आहियां, यहूदी खे ॾियां। चए पोइ तूं जो चवंदो आहे त हज़रत उस्मान मुनाफ़िक हो, काफ़र हो, पोइ नबी करीम उनखे ॿधियूं छो ॾिनियूं? तुंहिंजी धीअ का मथां लथी आहे छा?
जेकॾहिं तुंहिंजी धीउ जे लाइ यहूदी वर नथो सूहे त मुहम्मद करीम जे ॿिनि न्याणियुनि जे लाइ बि मुनाफ़िक़ या काफ़र वर नथो सूहे। मुहम्मद करीम जेकॾहिं हिक खां पोइ ॿी न्याणी हज़रत उस्मान खे परणाए ॾिनी, तोखे न्याणियूं प्यारियूं हन त मुहम्मद करीम खे बि प्यारियूं हो। मुहम्मद करीम खे तोखां वधीक गैरत आहे। इन मां साबित थियो तूं यहूदीअ खे धीअ कोन ॾींदो आहे त नबी बि कंहिं काफ़र खे धीअ कोन ॾींदो। हज़रत उस्मान खे नबी पंहिंजे ॿिनि न्याणियुनि जो रिश्तो ॾिनो, तंहिं मां साबित आहे त हज़रत उस्मान ईमान वारो हो। खुदा जो कसम आहे, उहो शख्स जेको हज़रत इमाम आज़म जे आॾो बीठो हो ज़मीन ते किरी पियो। किरी इमाम साहब जे पेरनि खां वरतई, पेरनि खां वठी करे चईं खुदा तोखे जज़ाए ख़ैर ॾे, मुंहिंजो ईमान बचाए छॾी। मां भुलल होसि, मूंखे ज़ाकिरनि गुमराह कयो हो, उस्मान जूं गिलाऊं ॿुधाईंदा हुआ, पर अॼु मूंखे ख़बर पइजी वई मुंहिंजे धीउ जे लाइ तो चयो त यहूदी सां नथी परणिजी सघे त मुहम्मद करीम बि पंहिंजे यहूदी ऐं मुनाफ़िक़ सां रिश्तो नथो करे। मुहम्मद जे रिश्ते करण मां साबित आहे त उस्मान हक़ ते हो। ओ सोहणा मां शीए मज़हब खां तौबा कई, मूंखे बि हर कलमो भराए ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह। शीए मज़हब खां तौबा करे नए सिर कलमो भरे मुसलमान थियो। अल्लाह हुनखे हिदायत नसीब कई। चओ सुभान अल्लाह। ॿ सहाबी मुहम्मद करीम जा सहुरा, चओ सुभान अल्लाह। अबू बकर सिद्दीक आशा सिद्दीका जो बाबो आहे, आशा सिद्दीका मुस्तफ़ा जी कुंवार आहे। अमीर उमर हजरत बीबी हफ्सा जो बाबो आहे, हजरत बीबी हफ्सा मुहम्मद करीम जी कुंवार। हजरत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु, हजरत बीबी उम्म कुलसूम रज़ी अल्लाह ताला अन्हा जो वर्रा। मुंहिंजा दोस्तो उहा गुज़ारे थी वञे, हजरत उस्मान रोए थो। नबी करीम उन वटि आया, उस्मान ज़ाल जे करे न रोइबो आहे। चई क़िबला ज़ाल जे करे कोन थो रोवां पियो, तोसां माइटी हुई, तूं मुंहिंजो सहुरो है, मां तुंहिंजो न्याणो हुसि। अॼु तुंहिंजी न्याणी गुज़ारे वई आहे, तो मुहम्मद करीम सां मुंहिंजी माइटी टुटी पई आहे। हुजूर फरमाइनि था मां इन्हीअ जे करे त आयो आहियां। अल्लाह पाक जिब्रील खे मोकिलियो आहे त मुहम्मद करीम वञो, तुंहिंजे घर में ॿी बि न्याणी वेठी आहे, हिकिड़ी तुंहिंजी न्याणी गुज़ारे वई आहे। मां रब चवां थो त ॿी न्याणीअ जो रिश्तो वञी हज़रत उस्मान खे ॾे। ओ उस्मान, मां ॿी न्याणीअ जो रिश्तो तोखे ॾियण आयो आहियां। चओ सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हिकड़ी बीबी रुकैया त बीबी उम्मे कुलसूम यके बाद दीगरे हजरत उस्मान जे निकाह में आयूं। खुदा जो कसम आ, जन के मुहम्मद करीम पंहिंजूं न्याणियूं परणाए से शान वारा। ॾाढे चओ शान वारा, ज़ोर सां चओ। तव्हांखे सुभाणे शिया चवंदा अबा मुफ्ती ॾिठी गारियूं ॾेइयो, नबी के न्याणी त हुई हिकड़ी, अदा गार त तूं थोड़े जो चैन न्याणन मां टे कटे हिकड़ी तो करी। कंहिंखे पुट हुजन चार, मां चवां त ये तुंहिंजा पुट ही न आहिनि, तुंहिंजो पुट हिकिड़ो आहे। अबा इहा गार आहे, चओ इहा। कंहिंखे पुट हुजन चार ऐं आउं चवां त टे तुंहिंजा न आहिनि, हिकिड़ो तुंहिंजो आहे, इहा वॾी गार आहे। अड़े शिया गार त तूं थो नबी खे ॾी, जो नबी जूं न्याणियूं हुजनि चार ऐं तूं चवीं त टे नबी जूं न्याणियूं ई न आहिनि। इहा तोखां वधीक ॿी को गार केरु थो ॾे? ख़ुदा जो कसम आओ त मां तोखे तुंहिंजो किताब खोले ॿुधायां। शीयनि जो किताब आहे, असां अहले सुन्नत जो नाहे नाहे नाहे। उन शीयनि जे किताब जो नालो आहे नहजुल बलागा। उन नहजुल बलागा जे लाइ शिया चवंदा हन त अली साईं जा ख़ुतबा हन। पुछजा वञी वाघड़ जी वारनि खां, वाघड़ जी वारा इनकार कनि त मां लख रुपया ॾींदोसां। वाघड़ जी वारा बि मञीदा त नहजुल बलागत अलीअ जो
अली जे किताब में लिखियो पियो आहे, अली पाण थो चवे उस्मान तू वधीक मुखा मोहम्मद जो न्याणो आ, जो मुझे घर में हिकड़ी न्याणी ही उस्मान तुझे घर में ब नबी जूं न्याणियूं आहिनि। केर थो चवे चओ अली, ॾाढो जो केर थो चवे, ज़ोर सां जो केर थो चवे। ऐं कहिड़ो किताब थो लिखे, शीयन जो कहिड़ो किताब थो लिखे, ऐं किताब जो नालो छा आहे, नहजुल बलागत। पुछो वञी वाघड़ जी वारनि खां ॿियनि जी ॻाल्हि ते एतबार कनि या न कनि, पर वाघड़ जी हिननि जो शैताननि जो वॾो मर्कज़ आहे। उते वञी कंहिं लिगारी मुल्ला खां पुछनि त ॾे ख़बर नहजुल बलागत कंहिंजो किताब आहे। ओ लिगारी चवंदो त इहो किताब असांजो किताब आहे, अलीअ जो किताब आहे। त पोइ अलीअ जो फ़ैसिलो बि मञ न। अली हज़रत उस्मान खे तो चयो उस्मान तुंहिंजी माइटी मूंखां वधीक आहे नबीअ सां, इन्हीअ जे करे जो मुंहिंजे घर में नबीअ जी हिकिड़ी न्याणी, तो उस्मान जे घर में मोहम्मद जूं ॿ न्याणियूं। मां चंडरा त तॾहिं चवां थो त अलीअ जो फ़ैसिलो मञ, अब्दुर्रहीम जो न मञ, साईं पीर मोहम्मद अयूब जान सरहंदी जो न मञ, कंहिं ॿिए मौलवीअ जो न मञ, अलीअ जो त फ़ैसिलो मञ। शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फ़ैसिलो आहे त मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजूं ॿ न्याणियूं उस्मान खे ॾिनूं। चओ सुभान अल्लाह। हिकिड़ा न्याणा त ॿिया सहुरा, उन्हनि जी गिला कबी ॾाढे ॻाल्हि आहे। ऐं तोखे ख़बर आहे त हज़रत उमर केरु आहे? इहो बि तोखे शीयन जे किताब में ॿुधाया। किताब जो नालो हयातुल कुलूब। लिखो लिखो, जंहिं वटि कलम हुजे सो लिखे, हयातुल कुलूब। लिखण वारो मुल्ला बाकर मजलसी। पुछो वञी वाघड़ जी वारनि खां किताब जो नालो ग़लत हुजे, किताब जो हवालो ग़लत हुजे, किताब जो मुसन्निफ ग़लत हुजे, जेका चोर जी सज़ा साम्हूं जी सज़ा। हयातुल कुलूब शीयन जो किताब, लिखण वारो शीयन जो मौलवी मुल्ला बाकर मजलसी। ओ हयातुल कुलूब में लिखे थो त अली अल मुर्तज़ा जी धीअ ही जंहिंजो नालो हो उम्मे कुलसूम, उहा हज़रत अली पंहिंजे ख़ुशीअ सां हज़रत उमर खे परणाए ॾिनी। सभई चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हिकिड़े पासे हज़रत उमर नबी जो सहुरो आहे, त ॿिए पासे हज़रत उमर वरी हज़रत अलीअ जो न्याणो आहे। अलीअ जो ॾाढे त चओ, ॾाढे दिलि खोले त चओ, तोखे सिमत कान लॻी आहे न? चओ न ज़ोर सां त हज़रत अलीअ जो न्याणो आहे, हज़रत उमर अली साईं जो। असांजे मुल्क जो मशहूर सूफ़ी सचल सर मस्त, चओ सुभान अल्लाह। ओ भी गाल तो करे, चवे तो है दामाद अली दा उमर, कुलसुम बीबी दा शोहर, है दामाद अली दा उमर। दामाद माना न्याणो, दामाद माना ॾाढे जो दामाद माना है दामाद अली दा उमर, कुलसुम बीबी दा शोहर, साखो सच्ची में भर दी हाँ, यार दी घड़ोली भर दे हाँ, यार दी घड़ोली भर दी हाँ, यार दी घड़ोली भर दी हाँ, बर्दी तह दिल बर्दी हाँ, बर्दी तह दिल बर्दी हाँ। सिराकी अचेव थी कान थी अचेव? सब सिराकी आयो न, वो सिराकी बुधी तप चढ़ियो था। चओ सुभान अल्लाह। अञा मजेदार सचल जी गाल बुधायो। छा तो चवे, मञो था ना कोन मञो था? सूफी सचल बस तो वली हो या न हो? चवे तो राफिजो हाफिजो कदा न थीवे, ना वलीउल्लाह मूतू जीवे। चवे तो राफिजी शियो न को वली थींदो, न को हाफिज थींदो। हलिया गुलजार खलील में तोखे नंढड़ा नंढड़ा हाफ़िज़ ॾेखारियां। अचो त शाहपुर चाकर में नंढड़ा नंढड़ा हाफ़िज़ ॾेखारियां। साईं मौलाना मुश्ताक जे मदरसे मीरवाह में नंढड़ा नंढड़ा क़ुरान जा हाफ़िज़ ॾेखारियां। हिकु न लखे ॾेखारियां। ख़ुदा जो कसम मुंहिंजो अॼु बि चैलेंज आहे, सुभाणे बि चैलेंज आहे, जेसीं ताईं जेरो हा चैलेंज आहे। पूरी सिंध मां कंहिं बि शीयन जे मदरसे मां हिकिड़ो हाफ़िज़ ॾेखारियो त मां वाइज़ करणु फिटो करे छॾींदुसि। ओ शिया तो में न को वली वा न को हाफिज़े कुरान वा। राफिज़ो हाफिज़ो कदा न थी
जीवे कर दी बात खबर दी हाँ यार दी घड़ोली भर दे हाँ चौ सरायकी वारा यार दी घड़ोली भर पोया पोया भितवारा भी चौ यार दी घड़ोली भर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ भर दी तह दिल भर दी हाँ यार दी घड़ोली भर दे हाँ हिकड़ी गाल ॾाढी मज़ेदार थो करे सही ॿुधायां थोड़ी दुखी आहे चओ त ॿुधायां ॿुधंदव ऐं इंशाअल्लाह ताला तहां ठरंदव हुननि खे वरी दिल सां लॻंदी दिल सां ॿुधायां यारां को जो नहीं मनेंदा मुफलिसों ते मफऊल रहेदा मफऊल चेबो आ माना 5 मिनट पोइते समझो था ॾाढे तो चओ सदाई तिरियूं ज़मीन यारां को जो नहीं मनेदा मुफलिसों ते मफऊल रहेदा हिकड़े हंद मां चो त ये जेके नबी जे यारन जा दुश्मन से 5 मिनट पोइते हिक हमरा रड़ कई चइसे असां जे गोठ में इन पार्टी जो हिकड़ो ज़ाकिर आ सो वरी 20 मिनट पोइते आ अचो सुभान अल्लाह तां बि चओ सुभान अल्लाह यारां को जो नहीं मनेदा मुफलिसों ते मफऊल रहेदा तरको तिन्हा को कर दी हाँ यार दी घड़ोले भर दे हाँ चौ चौ यार दी घड़ोले भर दे दोसा यार दे घड़ोले भर दे हाँ चौ चौ यार दे घड़ोले भर दे हाँ मी पीरो पीरा मुर्शिदो मीरा चौ सुभान अल्लाह केड़ो बगदाद वारो मीरा मोहियुद्दीन पीरो पीरा मुर्शिदो मीरा नामो गिद्धे जंजे टुटन जंजीरान नामो गिद्धे जंजे टुटन जंजीरा पीरो पीरा मुर्शिदो मीरा नामो गिद्धे जंजे टुटन जंजीरा कामिलो मुर्शिदो कर दी हाँ यार दे घड़ोले भर दे हाँ चौ चौ यार दे घड़ोले भर दे हाँ यार दे घड़ोले भर दे हाँ भर दी तह दिल भर दे हाँ वाह मोहम्मद तो जो शान आई तो जे यारन जो शान मिठे मोहम्मद जा चारई यार दिली चौ सुभान अल्लाह मिठे मोहम्मद जा सुभान अल्लाह तकर चारई यार दिली अबा बकरो उमर उस्मान अली मिठे मोहम्मद जा हेडने हारो आहे को तवा मा जेको पुत्र ते नालो यजीद रखे हथ मथे खणो केड़ो आ जेको यजीद पुत्र ते नालो रखंदो केर न रखंदो छो जो आल बैत जो दुश्मन हो ॾाढे ॻाल्हि का जो दुश्मन हो जोर सां आल बैत ते दुश्मन जो नालो असां न रखंदासीं अनी शीए खां पुछ अलीअ खे पुट घणा कोन ॿुधाईंदी हसन हुसैन बस ओ चिबरा तो के केड़ी खबर अलिया अहले सुन्नत का पुछ अली से के 18 फर्जंद घणा ॾाढे जो घणा
अरड़ा फर्जंदा ओ चिबरा तो के उनी अरड़न फर्जंदा जा नाला ब कोन था अचन गो बेवकूफ माण्हुनि खे बणाईंदो आहे छो त लिकाईंदो आहे ॻाल्हि ख़बर हूंदे बि लिकाईंदो आहे माण्हुनि खे ख़बर न पए हसन हुसैन अलीअ जा पुट हा ॿियनि जी ख़बर ई कान्हे जे हूंदसि त बि लिकाईंदो आहे मां तोखे ॿुधायां उन अरड़हनि पुटनि मां अलीअ जे पुटनि मां हिकिड़े पुट जो अलीअ प्यार सां नालो रखियो अबू बकर ॿिए पुट जो नालो रखियईं उमर टे पुट जो नालो रखियईं उस्मान माण्हू पुछनि था प्यारा अली तो पुटनि जा नाला अबू बकर उमर उस्मान रखिया आहिनि अली तो चवे त दुनिया खे ॿुधायां थो दुश्मननि जे मुंहं ते दांगी घुमायां थो लिखी थो वञा ॿुधाए थो वञा त मां अलीअ जा इहे सॼण हुआ जो मां पंहिंजे सॼणनि जा पंहिंजे बचनि ते नाला रखिया आहिनि आहे को पंहिंजे पुट ते नालो वॾेरो फिरौन रखे छो वॾेरो आहे को पंहिंजे पुट जे मथां वॾेरो हामान नालो रखे आहे को पंहिंजे पुट जे मथां रईस कारून खान नालो रखे छो न रखंदो इन्हीअ जे करे कोन रखंदो जो ये काफ़िर हा कोन रखंदासीं पर पुट ते नालो रखंदासीं त बिलाल रखंदासीं आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया पड़ गई जिस पे नजर बंदे से मौला कर दिया पुट ते नालो रखंदा से त मुंहिंजा दोस्तो सलमान जो नालो रखंदा से पुट ते नालो रखंदा से त सुहेल जो नालो रखंदा से पुट ते नालो रखंदा से त हजरत सुहैब जो नालो रखंदा से पुट ते नालो रखंदा से त अलीअ जो नालो रखंदा से पुट ते नालो रखंदा से त मुहम्मद जो नालो रखंदा से पुट ते नालो रखंदा से त गुलाम सिद्दीक रखंदा से पुट ते नालो रखंदा से त गुलाम उमर रखंदा से पुट ते नालो रखंदा से त मुहम्मद उस्मान रखंदा से वाह कलंदर शहबाज तो जे पीउ खे लख मुबारक हुजन जो कलंदर जो नालो भी उस्मान वा छा है नालो ॾाढे चओ कलंदर असांजो आहे चओ अहल सुन्नत जो आहे कंहिंजो आहे छो त शीए जो नालो उस्मान थी नथो सघे शीए जो नालो उस्मान थी नथो सघे शीए जो नालो हूंदो बबड़ अली डंड अली कूंड अली साफ अली मोहम्मद दोस्तो अजीजो अली पुछा गंढी दुस बोला छा न छा होजे बेवकूफ तुंहिंजा नाला ई जटका नाला हन मुंहिंजा दोस्त अजीज सोहणे कलंदर जो नालो आहे मोहम्मद उस्मान ॾाढो चओ सुभान अल्लाह उस्मान हजरत कलंदर वली हुयो या न हजरत रोजे धणी वली आहे या न चओ सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह अरे ओ वली वा जो मुंहिंजा दोस्तो रमजान शरीफ जी पहिरीं तारीख़ ॼाओ आहे अमड़ खीर पीआरे थी मोहम्मद राशिद पंहिंजे अम्मा जो खीर नथो वठे पियो अबो परेशान आ अमड़ परेशान आ माट परेशान हन मुर्शिद हजरत मखदूम पिरालवी मोहम्मद इस्माइल ने हली वया साईं बचड़ो जाओ आ खीर नथो पिए हजरत मखदूम मोहम्मद इस्माइल अखन वारो आ खिली थो जे चवे तो मोहम्मद बका मोटी वञो सिज लहंदो मुल्ला बा गडींदो मोहम्मद राशिद पाण ही रोज़ो खोलींदो आई दुनिया डिठो त रमजान जूं 30 तारीख़ूं ॾींहं जो मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह खीर कोन वापराईंदा हा पीरान पीर जी भी सागी करामत आ रमजान में खीर कोन वापराईंदा हा अल्हम्दुलिल्लाह ये बि अहले सुन्नत जा पीर आहिनि तुंहिंजो कहिड़ो पीर आहे सोहणो राज़ी शाह सोहणो चओ सुभान अल्लाह ॾाढे तो चओ मोहराणे जो मीर चओ सुभान अल्लाह ओ मुंहिंजा दोस्तो साईं राज़ी शाह उहो भी अहले सुन्नत वल जमात जो पर मथे हल राज़ी शाह जे ॾाॾे जो ॾाॾो हजरत शाह लकी सदर लक्यारन जो पीर खुदा जो कसम आ अॼुकल्ह त लक्यारन जो कम लही वियो आहे खोड़ शिया थी आहे पंहिंजे ॾाॾे जो मज़हब भी छॾे विया पोइ तव्हांजी माना तन के पंहिंजे ॾाॾे जे मज़हब ऐं बुनियाद में भी शक आहे पर हजरत शाह सदर दीन भी पक्को सुन्नी हो चओ सुभान अल्लाह जोर सा चओ सुभान अल्लाह अज भी उन्हीं बुजुर्ग जी लकी शाह सदर थे सेवण तालके में मज़ारा हजरत शाह लकी सदर ओहो बुजुर्गा जंहिंजे ज़ियारत जे लाइ ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती हली आयो आ
जंहिंजे ज़ियारत लेला मुंहिंजा दोस्तो ख्वाजा जलालुद्दीन उच्चवी उच्च खां हली आयो आहे, जंहिंजी ज़ियारत जे लाइ हज़रत गौसल आलमीन गौस बहावल हक़ मुल्तान खां हली आयो आहे, जंहिंजी ज़ियारत जे लाइ बाबा फरीदुद्दीन गंज शकर पाक पटण खां हली आयो आहे। उहो बुज़ुर्ग पंहिंजे आस्थाने ते मुंहिंजा दोस्तो हज़रत शाह सदरदीन लकी वारो चिल्ले में वेठो हो। इहे वॾा मशहूर बुज़ुर्ग उन जे दीदार जे लाया चो लकी शाह सदरदीन भी सुन्नी हो। सच्चो लक्यारी हुआ जेको सुन्नी होंदो, पर सदाए लक्यारी ऐं हुजे शियो मां त तो लक्यारी आहे कोन को, ये अलाए काॾो फिरी गिरी को पाण खे लक्यारी सॾाए थो। उन जे मुहजादा खानदान में शक आहे। सच्चो लक्यारी उहो आहे जेको हज़रत शाह सदरदीन जे तरीक़े हथा सभई चओ सुभान अल्लाह। मां केतरन जा नाला खणा, हज़रत इमाम रब्बानी नक्शबंदी सिलसिले जो इमाम आ, उहो बि अहले सुन्नत जो एड़ो वली न को ॼाओ न को ॼमंदो, जंहिं रात ॼमे थो त पूरे हिंदुस्तान मां साज़ बंद थी था वञनि, चओ सुभान अल्लाह। शिया तो वटि वली कहिड़ो आ, नालो त खण ॿुधाए त सही, कोई ओड़े में को पाड़े में सिंध में कंहिं वलीअ ते हथो त रखो। भिटाई असांजो सुन्नी, बा भिटाई सुन्नी आ शियो आ। बुधो जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार, हामी हादी हाशमी सरदारन सरदार, सुहे सहाबन सथ में मंज मस्जिद बणिया दार, पो चारई चंगा चौधार वाहे कंदा हबीबसी। बेटा चार यार मने थो, केर थो मने चओ कंहिंखे मने थो, चैन यारन के, वो जो चैन यारन के मनी दो सो शियो कौन है। पूरी सिंध में मुहजादा अल्लाह जा वली सब सुन्नी, पंजाब में सब वली सुन्नी, हिंदुस्तान में सब वली सुन्नी। जाडे नजर डोड़ा छो त अली शेरे खुदा विलायत विरहाईंदो आ। अली चवंदो आ मां विलायत ॾींदो ई उनखे हाँ जेको अबू बकर उमर उस्मान सां प्यार कंदो आ, जेको अबू बकर उमर उस्मान सां दुश्मनी कंदो आ, मां अली उनखे बुजा ॾींदो आहियां, विलायत कोन ॾींदो आहियां। अल्लाह करे शल तव्हां असांखे अलीअ जी सच्ची मोहब्बत हुजे, मुहम्मद अरबीअ जे ग़ुलामनि जी मोहब्बत हुजे। मुंहिंजो चैलेंज आहे शियन खे अॼु बि सुभाणे बि, मूंखे को क़ुरान जो हाफ़िज़ लही ॾियो, मूंखे को वली लही ॾियो, न को तव्हां में वली आहे न को क़ुरान जो हाफ़िज़ आहे। अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत में वली बि मौजूद आहिनि त हाफ़िज़ बि मौजूद आहिनि। सभई चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे तव्हां सभई गॾिजी चओ त मुहम्मद जा सब सहाबी सच्चा, जोर सां चओ मुहम्मद करीम जा सब सहाबी। हाणे वरी गॾिजी चओ त मुहम्मद करीम जे असहाबन जे दुश्मन ते लानत। ॾाढे चओ मुहम्मद करीम जे असहाबन जे दुश्मन ते खुदा जी। चओ जोर सां, पांजे तरफा न तो चवा, कुरान तो चवे अल्लज़ीन युज़ून अल्लाह व रसूलहू लानहुमुल्लाहु फिद दुनिया वल आखिरते व अअद्द लहुम अज़ाबम मुहीना। रब तो चए जेके अल्लाह के ऐ अल्लाह जे रसूल के ईज़ा वथा ॾियन, उन ते अल्लाह पाक जी लानत आ, ऐ अल्लाह जे रसूल जी लानत आ, ऐ हुन दुनिया में भी लानत आ, आखिरत में भी लानत आ। उन ते अल्लाह पाक अज़ाब दर्दनाक करे छॾियो आ। मुहम्मद अरबी चवंदो आ जेको मुंहिंजे असहाबन खे गार ॾींदो आ उहो मांखे ईज़ाईंदो आ, जेको मुस्तफ़ा चए मांखे ईज़ाईंदो उहो अल्लाह खे ईज़ाईंदो आ, जेको अल्लाह खे ईज़ाईंदो आ तंहिं ते ख़ुदा जी लानत आ। इन मां मालूम थियो त जेको असहाबन जी गिला कंदो आ तंहिं ते अल्लाह जी लानत आ। अल्लाह ताला शल तव्हां असांखे महबूब जे सहाबन ऐं अहल बैतन जी मोहब्बत नसीब फरमाए। मुझा दोस्तों अजीजो
ही ओ मज़मून ऐं शान आ जो सारी ज़िंदगी बयान कर खुटण वारो कोन्हे पर मां रुगो तव्हां खे मुश्ते नमूना अज़ खरवार खरार मां हिकिड़ी मुठ खणबी आ त उन सॼे खरार जे जिन्स जी ख़बर पइजी वेंदी आ त हिन मुठ में जेको अन्न आयो आ इन खरार वारो सभु भलो अन्न आ मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जी ॻाल्हि ॿुधई हाणे तुंहिंजो अक़ीदो मज़बूत थियो त सभु मुस्तफ़ा जा सहाबी हक़ ते ऐं मुंहिंजे महबूब करीम जे असहाबनि जा दुश्मन लानत जा हक़दार आहिनि शियो मज़हब यहूदनि जी पैदावार आहे मुंहिंजा दोस्त असांजे पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी खे मञींदा हो हथ मथे खणो पक बस हाणे पीरान पीर जी फतवा ॿुधाए पोइ दुआ थो घुरां पीरान पीर जी फतवा ते अमल कंदो ॿुधो पीरान पीर फरमाए तो शियो त काफ़र आ पर जेको शिये खे काफ़र न चवे उहो भी काफ़र आ छा ॿुधो शियो त चओ चओ शियो त शियो त पर जेको शिये खे काफ़र न चवे उहो भी काफ़र आ इहा मुंहिंजी फतवा न आहे अब्दुल कादिर जीलानी जी फतवा आहे इन्हीअ जे करे त शिया कावड़िया वेठा आहिनि छो त पीरान पीर हुन जी अहिड़ी पाड़ पटे वियो आहे जो पाड़ूं तंहिं पलीतन जूं परवर पाड़ूं पट वो खेटो ई खपत लहंदन कान लतीफ़ चवे अल्लाह सही मुंहिंजी भी हाज़िरी क़बूल फरमाए तव्हांजी भी क़बूल फरमाए भला हेॾे निहारो अब्दुल रहीम ॾा जेरे आयो कोन आयो अल्लाह सही मुंहिंजी भी हाज़िरी क़बूल कंदो तव्हांजी भी क़बूल फरमाईंदो अल्लाह सही तव्हांखे असांखे सभिनी खे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जो अदब नसीब फरमाए इहा भी दुआ कयो त ख़ुदा कुझु गैरत भी नसीब करे ॾाढे त चओ आमीन गैरत नाहेव त कुझु भी नाहेव बेटा साहब चवंदा दूर तनीअ खां लॾ जंहिंजी नाहे मुहड़ मलहीर ॾे पखा तन पापिन खां परे परां हां अॾ पोइ छांग तनीअ जी छॾ जेके धनारऊं धार चरन जेके तुंहिंजे मुंहिंजे मुर्शिदनि खे गारियूं ॾियनि उन सां न चांहि पी न उथ न वेह न सलाम न कलाम न इन पलीतनि जे जनाज़े में वञ न को इहे बीमार थियनि त पुछण वञीन न को क़ब्रिस्तान ताईं गॾिजी वञीन इन खां बिल्कुल बाइकाट कर जेको तुंहिंजे मुर्शिदनि खे गार ॾे तूं गैरत धार उन खां परे रहिजा इंशा अल्लाह ताला ख़ुदा तुंहिंजा बेड़ा पार फरमाए छॾींदो असांजे फ़कीर जानब ऐं ॿियनि दोस्तनि खोसनि जा इलाही नाला हा मूं पढ़िया इश्तिहार में त रुगो खोसनि जा नाला हा इन सभिनी माशा अल्लाह जलसो करायो आहे इन खे मुबारकूं हुजनि जो सालनि जा साल गुज़री विया मरहूम तोशो फ़कीर जहिड़ो हो त ॿ टे जलसा कराई फ़कीर मरी वियो मुचो शायदि ॾाझेरे वारा खोसा मरी विया अलाए छा पर हाणे ख़बर पई त माशा अल्लाह ॾाझेरे वारा जेरा आयो जो अव्हां खे वरी भी जलसनि जो शौक़ थियो आहे अल्लाह कंदो हे तव्हांजा असांजा कचहरू ऐं मेला वरी भी थींदा रहंदा असहाबन जी गैरत धारियो पंहिंजे मज़हब जी गैरत धारियो मां दुआ थो कयां अल्लाह से जलसे कराइण वारनि जे माल में ईमान में दीन में बच्चन में ॿारनि में बरकतूं नसीब फरमाए ऐं ख़ुदा ताला के बार बार मदीने जो दीदार कराए बैतुल्लाह जो दीदार कराए रसूलुल्लाह जी मोहब्बत नसीब फरमाए जन हिन जलसे के मल्हाइण में दाणो दाणो दाख़िल कयो आहे अल्लाह तबारक व तआला उनखे किरोड़नि जो नफ़ो अता फरमाए अल्लाह सही खां दुआ घुरो रब असांजे मुल्क ते रहमत जो मींहुं वसाए बरसातूं के पवन त बेड़ा पार थी पवन अल्लाह सही तव्हांजी भी हाज़िरी क़बूल कंदो तव्हांजे सदके मुंहिंजी भी क़बूल फरमाईंदो वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन ए चिठिन जा सवाल अगे भी बुधा थव को नओ सवाल आहे कोन सब पुराना सवाल हन तंहिंजे करे टाइम ज़ाया न कबो हाणे साईं क़िबला दुआइया कलमात चवंदा ऐं उन खां पोइ दुआ ख़ैर जी फरमाईंदा सभई आमीन कंदासूं ख़ुदा कंदो तव्हांजा असांजा बेड़ा पार थींदा रब करीम पंहिंजे हबीब जे सदके ने ॻोठ खे हमेशह आबाद फरमाए वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम व अऊज़ु बिल्लाहि मिनश रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व इतरतिही बिअदद कुल्लि मालूमिन लक। जनाब क़िबला सुल्तानुल वाइज़ीन साहिब दामत बरकातुहुमुल आलिया
स्टेज ते जलवा अफरोज़ उलमाए किराम, मौज़ज़ हाज़रीनो नाज़रीनो सामिईन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सब खां पहिरीं त आउं शुक्रगुज़ार आहियां जिन जलसो करायो। अल्लाह पाक उन्हनि जी जो ख़र्च तकलीफ़ूं डोड़ूं डुकूं क़बूल फ़रमाए ऐं उन खां पोइ तव्हांजे लाइ दुआ आहे, तव्हां जेके विख विख खणी हिते आया आहियो, अल्लाह तबारक व ताला उहे अव्हां जूं विखूं क़बूल फ़रमाए ऐं उन विख विख जे एवज़ अल्लाह साईं तव्हांखे लख लख नेमतूं रहमतूं ऐं बरकतूं नसीब फ़रमाए। अॼोको ही अज़ीमुशान जलसे आम जेको मुनक़िद कयो वियो आहे हिन दूर दराज इलाइक़े में, सफ़ा ॿारहाड़ी में, ऐं उन में ही एतिरो ई माण्हुनि जो समुंड अजीब लॻे थो। माण्हू सम्झे इहो थो त कोई नेशनल पार्क वारो जलसो पियो थिए। मुस्लमान भाउरो, जलसा तमामु ज़रूरी आहिनि, उन्हनि में पैगाम नशर थींदो आहे। ऐं सच पुछो त अॼु वधीक चवण जे लाइ बनी में न पाणी ईंदो आहे, बनी भरिजी वेंदी आहे, वरी मथां पाणी कोन खोलबो आहे। अॼु क़िबला मुफ्ती साहिब दामद बरकातो मन आलिया जिन त हमेशह फुरतानुल वाइज़ीन आहिनि, पाण बादशाह आहिनि इन फन जा। पर अॼु जेको पोस्टमार्टम कयो अथनि ऐं जेको हक़ीक़तूं तव्हांजी आॾो बयानु कयूं अथनि, इन खां पोइ वधीक ॻाल्हाइण ऐं बेदबी सम्झां थो। पर हिकिड़ो शख़्स आहे, उनजे हिकिड़े पुट जी ॻाल्हि करियो, ॿिए पुट जी ॻाल्हि न करियो त उहो नाराज़ थींदो। जॉर्ज बुश जे हिकिड़े पुट जी ॻाल्हि थी आहे, हाणे ॿिए पुट जो तव्हांखे मुख़्तसर घणो वक़्तु कोन थो वठां, तव्हांखे अर्ज़ु करियां। पीउ हिकिड़ो, माऊं ॿ आहिनि। अॼोकी असां ईमानदारी ॻाल्हि आहे, असीं चाहींदा आहियूं त ख़र्च सुनिन जो आया सुनी, असीं सुनिन जी ॻाल्हि करियूं, पंहिंजनि जी ॻाल्हि करियूं। जे पंहिंजनि जी ॿी अहल सुन्नत जी ॻाल्हि न करियूं त घटि में घटि खोसनि जी ॻाल्हि त वेही करियूं जिन ख़र्च कयो आहे। पर मजबूरी असांजी आहे, इहो असांखे अहिड़ो वाक़ियो अचो थो साम्हूं जो अव्हांजी आॾो ॿुधाइणु तमामु ज़रूरी आहे। बाबा जेकॾहिं को माण्हू कलमो भरे, को हिंदू मुस्लमान थिए त बि ख़ुशि थींदो, रंज थींदो, ख़ुशि थींदो। असांखे माण्हू मुबारकबाद ॾींदा आहिनि, अख़बार में पढ़ंदा आहिनि, माण्हू टेलीफोन करे ॿुधाईंदा आहिनि, साईं असां अख़बार में पढ़ियो तव्हांजे ॻोठ को माण्हू मुस्लमान थियो आहे, तव्हांखे मुबारक हुजनि। बाबा ख़ैर मुबारक, अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह जे फज़लो करम सां गुलज़ार खलील में अॼु बि हिंदुस्तान जे अख़बार किताब माहवारी जेको आहे, आउटलुक नालो किताब जो आहे, फेबरवरी 2006 जो किताब, उन लिखियो आहे त सिंध में गुलज़ार खलील में साल में 1000 हिंदू ख़ानदान मुस्लमान थियनि था। जेकॾहिं इहा रफ़्तार रही त सिंध में हिंदू मज़हब जो ख़ात्मो थी वेंदो। ऐं हुन इहो बि लिखियो आहे मारियाना बाबर, उनखे लाइन बि ॾिनी आहे त असां ॿुधो इहो आहे, असांजी सर्वे मुताबिक़ त ही पीर साहिब मुंहिंजो नालो लिखियो अथनि त उहो दीनी मदारिस बि क़ाइमु करे पियो, उन्हनि जा ख़लीफ़ा बि तमामु घणा आहिनि। जेकॾहिं हुनजे मदरसनि ऐं हुनजे ख़लीफ़नि बि इहो कमु शुरू कयो त इहो कमु जल्दी थी वेंदो हलियो। इहा असांखे हुन लाइन बि ॾिनी आहे। इंशा अल्लाहुल अज़ीज़ असां वटि ख़ानक़ाही असबियत कोन्हे को, अहले सुन्नत वल जमात जो जेको बि आलिम आहे असांजे अखियुनि जो नूर आहे। कंहिं बि पीर जो मुरीद आहे, सचो वफ़ादार हुजे, चिलविलो न हुजे, उहो जंहिं बि पीर जो मुरीद आहे, जंहिंजो वफ़ादार आहे, असांजे अखियुनि जो नूर आहे। अहले सुन्नत जा आलिम त ठहियो, पर आम सुन्नी कहिड़ो बि हुजे, कंहिं बि शख़्सियत जो हुजे, पर सची पुछो त असां उन अहले सुन्नत वल जमात जेको आम सुन्नी आहे, जेको ॿारहाड़ी में गाह करे थो, देवियूं वठे पंहिंजो पेट पाले थो, ख़ुदा जो कसम असीं उन जा बि ग़ुलाम आहियूं। अल्हम्दुलिल्लाह माण्हू ख़ुशि थियनि था। असां जेको चऊं था माण्हुनि खे, पुछनि था माण्हू त वाह पंहिंजे पोयां निमाज़ थिए थी कोन थी थिए, वीचारा निमाज़ पढ़नि था साईं, वीचारा ॾाढ़ियूं रखनि था। बाबा ॾाढ़ियूं त सिख बि रखनि था। ॾाढ़ी त उमरकोट में हरचंद राय खे बि आहे, सेठ खे बि, उन पंहिंजे निमाज़ पढ़ंदो ऐं अछो पटको बि ॿधे थो वॾो शाही, अछा कपिड़ा पहिरान बि पाए थो। माण्हू उन पोयां निमाज़ पढ़ंदा। असां चऊं था त बाबा अमी ॾाढ़ी ते पटके ते न भुलिजो, अमी हुनजे अमल खे ॾिसो। अॼु हिकिड़े व्याजखोर मुले बयानु ॾिनो आहे, काविश अख़बार अॼोकी सिफ़ो 8 उन में तव्हां ॾिसो, पोएं पासे खां जेको पेज जेको आहे उन ते हिकिड़े मौलवी फतवा ॾिनी आहे, व्याजखोर मौलवी। ऐं व्याज एतिरो हराम आहे, अल्लाह साईं क़ुरान में फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व ज़रू मा बक़िया मिनर रिबा इन कुंतुम मोमिनीन फ़इल्लम तफ़अलू फ़अज़िनू बिहर्बिन मिनल्लाहि व रसूलिही। अल्लाह चए थो त ऐ ईमान वारो तव्हां अल्लाह खां डिॼो, व ज़रू मा बक़िया, ऐं छॾे ॾियो जेको व्याज तव्हांजो केॾांहुं रहे थो, इन कुंतुम मोमिनीन, जेकॾहिं अमीं मोमिन आहियो त।
फ़इल्लम तफ़अलू, पोइ जेकॾहिं तव्हां ईअं न कयो, अल्लाह जो इहो चवणु न मञो, तव्हां अल्लाह जो इहो कमु न कयो, त फ़अज़िनू बिहर्बिन मिन अल्लाहि व रसूलिही, पोइ अल्लाह जे रसूल जो अवां सां ऐलान जंग लाइ तयारु थी पियो। माण्हू जो क़त्ल थिए पियो, उन खां वॾी वईद आहे, उन खां वॾी धमकी आहे। अल्लाह तबारक व तआला व्याज खोरनि खे तमामु घणो चयो त मूंसां मुक़ाबिलो करियो, जंग जे लाइ तव्हां तयारु थियो। व्याज खोर जेके आहिनि से अल्लाह जे मुक़ाबले अल्लाह जे रसूल जा बाग़ी आहिनि। ऐं ही वहाबी मज़हब में व्याज खाइण जाइज़ आहे। ₹10 इनाम ॾियारे मोकिलींदुसि, लहे टको बि कोन थो, पर आउं वरी हिनखे मौलवी जे करे ₹10 ॾियांसि थो। हूं टको इनाम मोकिलियां था हिकिड़ो मनूस लाइ। उन अख़बार में लिखियो आहे, ऐं व्याज एॾो वॾो गुनाह आहे जो घटि में घटि गुनाह हुनजो एतिरो आहे जो पंहिंजी सॻी मां सां इलाइक़े जी वॾी मशहूरो मरूफ़ जामे मस्जिद में ऐलान करे पड़ा घुमाए, अचो फलाणो माण्हू अॼु पंहिंजी मां सां ज़िना करे थो। 70 दफ़ा मस्जिद में अंदरि केरु पंहिंजी मां सां ज़िना करे, घटि में घटि व्याज जो एतिरो गुनाह आहे। ऐं वहाबिन वटि इहो खाइण जाइज़ आहे। मौलवी उबैदुल्लाह कुनरी वारो मरी वियो, अख़बार में इश्तिहार आयो, मौलवी अब्दुल वाहिद जेको मदरसो हलाए थो, हुनजो सजादा नशीन बि थियो, गादी नशीन बि थियो, सदर मुदरिस बि थियो। उन ॾिनो कोर्ट में दावा कई त मुंहिंजो पीउ, मज़मून इहो आहे, कागज़ मूं वटि मौजूदु आहे, मूं इहा तक़रीर कुनरी में कई त उहो कावड़ियो त पीर मूंखे गारियूं ॾेई वियो त मूं कागज़ ॾियारे मोकिलियोमांसि। मुंहिंजो भाई ही तो पाण दरख़्वास्त ॾिनी, मूं तो दरख़्वास्त कोन ॾिनी आहे। मीरपुर ख़ास जी कोर्ट में हुन दावा दाख़िल कई। माण्हू चवनि था हीअ इख़्तिलाफ़ी मसला बयान था कनि। बाबा इख़्तिलाफ़ी मसला कोन्हे, असां हक़ीक़तूं बयान था करियूं। कोर्ट में हुन दावा कई त मुंहिंजो वालिद मौलवी उबैदुल्लाह मरी वियो, उन जो नेशनल बैंक कुनरी में अकाउंट नंबर फलाणो, उन में ₹1,67,000 व्याज वारे अकाउंट में पिया आहिनि। उहे ₹1,67,000 रोकड़ा ऐं ॿियो जेको बि हुननि जो व्याज थिए थो, उन व्याज समेत मूंखे पैसा ॾिना वञनि। हुन कोर्ट में दावा कई। कोर्ट वरी अख़बार में इश्तिहार ॾिनो त इहो हुन दावा कई आहे हिकिड़ी त हुनखे पैसा मिले। वारिस एतिरा आहिनि, वारिस एतिरा आहिनि या न, सिर्फ़ जेके कंहिंखे एतिराज़ हुजे त कोर्ट में अची 7 ॾींहंनि में अंदरि तो असांखे अची इतला करियो। ऐं ॿी ॻाल्हि त ॿियनि वारिसनि हिनखे लिखी ॾिनो आहे, इहो लिखणु सही आहे या ग़लति आहे, हिनखे ॿियनि वारिसनि मुक़ररु कयो आहे कोन कयो आहे। जेकॾहिं कंहिंखे एतिराज़ असांखे ॾियो, जे न त पोइ असां हिनखे ऑर्डर ॾींदासूं बैंक मां जा वञी पैसा कढाए। अख़बार में इश्तिहार आयो, अख़बार मूं वटि अॼु बि मौजूदु आहे। ऐं कुनरी जी असांजी जमात ऐं उलमाए किराम जेके बि आहिनि, सभिनी वटि अख़बार जी कटिंग फोटो स्टेट कापी मौजूदु आहे। उन अख़बार में हिन आयो, जंहिं महिल आयो असां मार्च करे वेही रहियासीं। पोइ जंहिं महिल पैसा निकिता कोर्ट में, कोर्ट ऑर्डर कयो त हिनखे व्याज समेत पैसा ॾियो। पैसा जेॾी महिल निकिरी विया हलिया, असां ख़बर वरितीसीं बैंक में जा। मूं कुनरी में ऐलान कयो त वहाबियुनि खां परे भॼो, हीअ जेके बिस्तरा मथे खणी हलनि पिया हिननि खां परे भॼो। ऐं इहे व्याज खोर अथो, ऐं व्याज खाइण मां सां ज़िना करण जे बराबरि आहे, पाण वधीक उन खां गुनाह आहे। त मौलवी जो त राति पीर आयो, मूंखे गारियूं ॾेई वियो। शाहनवाज़ चांटे कजी, तूं पंहिंजे पीर खे वठी आए? शाहनवाज़ माइट बि आहे हुनजो। चए हाणे माइट तूं आऊं साईं खे वञी न्यापो ॾियां थो। हुन जी मूंखे न्यापो ॾिनो। मूं अख़बार जी, मूं चयो बाबा तूं चयो त मूं अख़बार में पढ़ियो हो, लिखियो अची अख़बार वारनि कूड़ लिखियो आहे। मूं वरी न्यापो मोकिलियो, मूं चयो तूं अख़बार ते केस कर। साईं आऊं ग़रीब माण्हू आहियां, केस किथां करियां? 50,000। मूं चयो ₹1,00,000 वारो वकील तोखे आऊं तो करे ॾियां। अख़बार ते बैंक अख़बार ते केस कर, तोखे छो ख़्वार कयूं? कोर्ट ते बि केस कर, हाई कोर्ट में पिटीशन विझ, तुंहिंजे मथां छो तूं शरीफ़ माण्हू तूं ऐं व्याज खाओ कोन था? कोर्ट छो चयो आहे त हिनखे व्याज ॾियो? ऐं बैंक वारनि तोखे व्याज छो ॾिनो? इन टिनी जो तूं केस दाख़िल कर। वकील जेको चमते सो आऊं तोखे करे ॾींदुसि, पैसा आऊं थो ॾियां। ऐं मूं न्यापो इहो बि मोकिलियोमांसि, बहितर इहो आहे त झमट मल वकील तो वारो नानो, उन खे तूं कर वकील। इन अंदरि सां साम्हूं न्यापो मोकिलियोमांसि। बाबा नानो इन खे चवां थो त जश्न देवबंद जॾहिं थियो हो, 100 साल देवबंद जे मदरसे खे जेॾी महिल थिया हुआ, तेॾी महिल उते हिकिड़ो इज्तिमा थियो जेको वहाबिन ऐलान कयो। मौलवी अब्दुल करीम लिगारी मिसण वारे किताब लिखियो आहे, सिक जो सफ़र किताब असां वटि मौजूदु आहे। तंहिंमें लिखे थो त असां वियासीं उते, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं जलसे जी सदारत इंदिरा गांधी कई, उनखे बादामी साड़ी पई हुई, गुलाबी गुल जे रंग सां, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इहो लिखियो हुन सिक जो सफ़र।
ते ज़माने में बाकायदे अखबारुनि में कार्टून ठया तो ऊपर साड़ी नीचे दाढ़ी। वहाबी ने ऐलान किया हिन में 1 लख खां वधीक रुगो आलिम आया आहिनि देवबंद या पूरी दुनिया मझां। ऐं उन जलसे जी सदारत अॼु जी तव्हां मौलाना मुश्ताक साहब खे घुरायो आहे। मेहमान कुतां बदीन मां वीचारा आया आहिनि, टंडे अलायर मां आया आहिनि। हिते असांजा मुफ्ती साहिबान ख़लीफ़ा साहिब से वेठा आहिनि। अव्हां खे जेके मिठा मेवा लॻा तव्हां आणियो थी हुननि खे गॾु कयो आहे। ऐं साईं खे तव्हां गर्मी में तकलीफ़ ॾिनी त शाहपुर चाकर मां आयो आहे त जलसो थिए थो। अव्हां खे जेके बि मिठे खां मिठा मेवा लॻा तव्हां आणे हुननि खे विहारियो, हुननि खे तव्हां स्टेज ते विहारियो, रौनक अफ़रोज़ कयो। ऐं तव्हां हुननि खे हक़ ते पंहिंजो दोस्त पंहिंजो महबूब सम्झी हिते विहारियो। त वहाबी जिते 1 लख वहाबी आलिम गॾु थिया हुआ, उन जलसे जी सदारत इंदिरा गांधी कई। हू पाण मञनि था इंदिरा गांधी खां सदारत करायूं। ऐं तॾहिं बाक़ायदे अख़बारुनि में लॻो त ऊपर साड़ी नीचे दाढ़ी। वरी ॿियनि चयो त न ईअं न चओ, नीचे दाढ़ी ऊपर साड़ी। पोइ पाण में काफ़ी ॾींहं अख़बार नवाए वक़्त जो हुननि जो पाण में झेड़ा रहिया। हिकिड़नि चयो त न चओ, पहिरीं चयो त ऊपर साड़ी नीचे दाढ़ी, ॿियो जो न चओ नीचे दाढ़ी ऊपर साड़ी। इन अंदाज़ सां बराबर मुख़्तलिफ़ इशारा किनाया जेके हुननि जा से उहे हुननि पे कया अख़बार वारनि। सो मक़सदु इहो आहे त पोइ जंहिंमहिल जश्न देवबंद थियो थे त जश्न देवबंद में सभु वहाबी गॾिया त हाणे कंहिंखां असीं सदारत करायूं। कंहिं चयो त इमाम कबे खां करायो, कंहिं चयो त न मिस्र में फलाणो मौलवी आहे तंहिंखां घुरायो, जो न मुफ्ती आज़म फ़लस्तीन खे घुरायो, कंहिं चयो त साईं बादशाही मस्जिद लाहौर वारे खे घुरायो। सभिनीनि जो न जे नानी वेठी आहे त ॿिए खे आणण जो कम ई कोन्हे को, नानी इंदिरा गांधी सदारत कंदी। ऐं इंदिरा गांधी उन जलसे जी सदारत कई आहे। उहो मञनि बि था, सभु मञनि था, भाभी इनकार कोन था कनि उनजो। तो इन करे मूं हुनखे नापो मोकिलियो बाबा तोखे बहितर इहो आहे त नानो तुंहिंजो जेको झमट मला 2 लख वठंदो, 2 लख आऊं तुंहिंजा तूं केस कर हुनजे मथां। पोइ जेमहिल अख़बार जी कटिंग ऐं उहे फैसलनि जूं कापियूं जेमहिल मूं हुतां मोकिलियूं कि हा अदा असां पैसा व्याज जा वरिता हुआ, पर उहे पैसा असां ॿिए कम में कोन, असां काकूस ठाराया। मूं चयो तूं काकूस ठाराए या वञी घर वारे जी दोहरी ठाराए पाराए हुनखे, असांजो वास्तो कोन्हे को। असां रुगो इहो साबित कयो आहे तुंहिंजे अमल खे अवाम जे अॻियां तोखे बेनिकाब कयो अथऊं, इहो तोखे साबित कयो अथऊं तव्हीं व्याज खोर आहियो। तुंहिंजो पीउ बि व्याज खाईंदो हो, तूं बि व्याज खाईंदो, हेॾा वॾा तव्हीं मौलवी आहियो, अव्हीं व्याज खाओ था त अव्हांजी ॿी अवाम जो कहिड़ो हाल हूंदो। हीउ जेको हिते व्याज जो सिस्टम शुरू थियो आहे न, सभु वहाबियुनि शुरू कयो आहे। तव्हीं पेर खणो पुठियां वहाबी मिलंदो तव्हांखे हिनजे। हुन वटि व्याज खाइण जाइज़ आहे, यानी मां सां ज़िना करण बि जाइज़ आहे। एॾा पलीद मनहूस हुनजो मज़हब आहे। सो अर्ज़ पे कयमि अॼु उन व्याज खोर मौलवी अख़बार में बयान ॾिनो आहे, साईं तजुब थींदो। लिखे थो त पीर अयूब जान सरहंदी मुस्लमान कंदो आहे माण्हुनि खे, पर जेके औरतुनि खे मुस्लमान करे थो उन्हनि खे 3 महीना जल्दी मुस्लमान न करणु खपे। पहिरीं उनखे दारुल अमान मोकिलियो, छाकाणि जो जल्दी मुस्लमान करण सां इस्लाम सां ई मज़ाक लाइ वेठा आहिनि गुरदार खलील में। पोइ आऊं सुबुह जो न्यापो मोकिलियांसि थो इनशाअल्लाह अज़ीज़, त उन्हनि खे त आऊं मुस्लमान इनशा ताला कंदा रहंदासूं। अल्लाह जे वली जो फैज़ आहे, अल्लाह जे वली जो मस्कन आहे, क़यामत ताईं आबाद रहंदो, मुस्लमान थींदा रहंदा। पर आऊं इहो चवां थो त तूं बि अच, तोखे बि मुस्लमान करियां, हू बि अचे कलमो पढ़े। मूं जेको हुनजो दलाली मौलवी जेको आहे उमरकोट में ज़वाली जमाली चवनि था, जमाली कोन्हे को, उहो ज़वाली ऐं दलाली मौलवी जेको आहे सो उनखे बि मुनापो मोकिलियो आहे त पहिरीं अच मूं वटि मुस्लमान थी कलमो भरे, तंहिंखां पोइ तोसां आऊं ॻाल्हियूं कंदुसि। ऐं हिन खे बि नापो मोकिलियूं था। बाबा जेको माण्हू मुस्लमान थियण खे शरई फतवा आहे, ऐं अल्लाह ताईं क़ुर शरीफ़ में फरमाए थो त जेके औरतूं मुस्लमान थियनि उहे काफ़रनि खे वापसि न करियो। ही नसे क़ुर जा मुखालिफ़ आहिनि, ऐं क़ुर जो जेको हिकिड़े अखर जो जेको बाग़ी आहे उहो काफ़र आहे, मुर्तद आहे, दीन खां ख़ारिज आहे। ही क़ुर शरीफ़ जी सूरह मुम्तहिना जा मुनकिर आहिनि, ऐं क़ुर शरीफ़ जी उन आयत जा ही मुनकिर आहिनि, जंहिंमें अल्लाह चवे थो त इहे मायूं हुनखे वापसि फला तरजिऊन इलल कुफ़ार, उहे काफ़रनि खे मोटाए न ॾियो। ऐं कुनरी वारो मनहूस मुला जेको अब्दुल वाहिद जेको VCRनि तां चंदा वठंदो आहे, माण्हुनि खे वेढ़ायो था शराब जे भठियुनि ते, उन्हनि खे ब्लैकमेल करे उन्हनि खां पैसा वठंदो ऐं शराब हलाईंदो। कुनरी खां तव्हां पुछी ॾिसो माण्हुनि खां त कुनरी तलके में ऐं उन पस गिरदाई में केरु शराब जा पठा थो हलाए ऐं सरपरस्त उनजो केरु आहे, वीडियो सेंटर केरु थो हलाए। इहो मौलवी अब्दुल वाहिद पियो हलाए, पहिरीं हुनजो पीउ हलाईंदो, अॼु ही पाण पियो हलाए। साॻी अख़बार में लिखियो अथनि अॼु उन ख़बर खे हेठे पासे खां ॿी ख़बर लिखी पई आहे त उते हिकिड़ो गिरोह आहे, जेको गिरोह माण्हुनि छोकिरियुनि खे वठी पोइ उन्हनि सां ज़िना त कनि था, पर उनजो उघाड़ियूं फिल्मूं भरे पोइ उनखे हमेशह लाइ ब्लैकमेल कनि था। इहो लॻी आहे उनखे छॾायो वियो आहे, 2 लख रुपया ॾेई पुलिस खे उन्हनि छॾायो आहे। लिखी छॾियो DIB वारा,
पंहिंजो स्पेशल ब्रांच वारा रिपोर्ट करियो असांजी इन ॻाल्हि खे। इहो कुंडली में वाक़ियो थियो, शर्मनाक वाक़ियो, ॿुॾी मरण खपे उन SHO खे ऐं DSP खे जिन बेग़ैरतनि मुस्लमाननि जूं औरतूं हिंदुनि सां कारो मोकिल उनखे 2 लख रुपया वठी भाड़ खाई पंहिंजे बच्चनि खे पंहिंजे नियाणियुनि खे भाड़ खारायो आहे। उन्हनि 2 लख रुपया वठी ॿुॾी मरण खपे इन DSP खे ऐं उन SHO खे। तो उन्हनि पैसा वरता ऐं उहा डील कराई आहे इन मौलवी अब्दुल वाहिद। अॻु में बि थियो रमज़ान शरीफ़ में हिकिड़ो वाणियो हो, उन कढिया, उनखे पैसा साबित थी चुको, त उनखे इन साॻे मुल्ला पहिरीं मुज़ाहिरो करायो ऐं मुल्ला इन मुज़ाहिरे करण खां पोइ ब्लैकमेल करे उन्हनि हिंदुनि खां पैसा वठी उन भाड़ खाई पंहिंजे बभ में विधई, जहन्नुम जी बाहि पंहिंजे पेट में मनूस विधी ऐं उन खां पोइ उन सां ठाह करे उन केस खे लही मिटी कराए छॾियो। कलो को जेको वाक़ियो थियो आहे उनखे बि इन साॻे मुल्ला लही मिटी करायो आहे। को बि नाज़िम, को बि MPA, को बि MNA, को बि नाइब नाज़िम इन मुलविस कोन्हे को। इहो सॼो इन मौलवी अब्दुल वाहिद जो कयो आहे। ऐं असां अपील कंदासूं अवाम खे, इन मकरूह चेहरनि खां पाण खे तव्हीं ख्याल करियो, होश करियो। ऐं ज़ाहिरी तरीक़े सां ॾाढ़ियूं रखी हलनि पिया,